अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सिंध हुकूमत पारां गुजर नाले ऐं औरंगी नाले जे मुतासिरनि खे प्लाट ऐं 10 लख रोक रक़म इमदाद ॾियण जो ऐलान। वॾे वज़ीर मुराद अली शाह कराचीअ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मुतासिरनि खे LDA या MDA जी स्कीमुनि में 80 गज़ जा प्लाट ऐं 10 लख रुपया रोक ॾींदासीं। प्लाट ॾियण लाइ सिंध काबीना खां मंज़ूरी वठंदासीं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारीअ जी तबियत ओचितो ख़राब थी वई। कराचीअ जी निजी अस्पताल में मुंतक़िल पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इस्लामाबाद खां कराची पहुची वियो। बख़्तावर भुट्टो ज़रदारी बि बीमारीअ जो ॿुधी दुबईअ मां मुड़ुस सूधो कराची पहुची वई। सिंध सरकार बिजली ऐं गैस जी विर्छ वारो निज़ाम सूबनि हवाले करण जो मुतालबो करे छॾियो। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त मौजूदा हुक्मरान नाअहल आहिनि, हिननि में एतिरी अहलियत नाहे निज़ाम हलाए सघनि। इस्लामाबाद मां वेही जैकमाबाद जी बिजली ठीकु नथा करे सघनि ऐं नई दादूअ खे गैस ॾेई था सघनि। हलीम आदिल शेख जी गिरफ़्तारीअ जो मुतालबो कयो त नेब जे पेट में वकड़ पइजी विया। 31(1) जे कानून तहत मूंखे नेब कमेटीअ में घुरायो वञे ऐं संदसि करतूत पधिरा कंदुसि। सईद गनीअ जा नेब ते वार। कराचीअ में ॻाल्हाईंदे सईद गनीअ चयो त नेब चेयरमैन सखर में पौरियत खाते जा फ्लैट ज़बरदस्ती विराया ऐं मूंखे धमकी ॾिनी त तोखे ॾिसी रहंदासीं। 31(1) जो कानून सभ खां पहिरियां नेब चेयरमैन ते लागू थियणु घुरिजे। वज़ीर आज़म क़ौमी सलामती कमेटीअ जे इजलास में शिरकत छो न कई? वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी शहबाज शरीफ़ खे ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो। नून लीग पारां फवाद चौधरीअ जो बयानु रद्द। पीपल्स पार्टी वज़ीर आज़म खां वज़ाहत जो मुतालबो करे छॾियो। फवाद चौधरीअ चयो आहे त वज़ीर आज़म पार्लियामानी कमेटीअ जे इजलास में शिरकत करणु चाहे पियो, पर शहबाज शरीफ़ जो पैगाम मिलियो त जेकॾहिं वज़ीर आज़म आयो त हू न ईंदो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त अमेरिका खे अॾा न ॾींदासीं। अफ़गानिस्तान में घरू वेड़ थी सघे थी। पार्लियामेंट फ़ैसिलो करे त असांखे छा करिणो आहे। क़ौमी सलामतीअ बाबति पार्लियामानी कमेटीअ जे इजलास में आर्मी चीफ ऐं DGISI लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद बि सियासी क़यादत जे सवालनि जा जवाब ॾिना। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल, सेनेटर सैफुल्लाह नियाज़ी, MNA आमिर महमूद कियानी ऐं अशरफ कुरैशी जी मुलाक़ात PM हाउस में थी। मुलाक़ात दौरान सिंध जे वफ़ाक़ पारां जारी तरक़ियाती मंसूबनि ते अॻ भराई। सदर आरिफ अलवी चयो आहे त कराचीअ खे रोज़ानो 1100 खां 1200 मिलियन गैलन पाणीअ जी ज़रूरत आहे। पाणीअ जी खोट सबबि कराचीअ जा शहरी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पाणी मंसूबा फास्ट ट्रैक बुनियाद ते मुकमल करण जी ज़रूरत आहे। अखियुनि जे नूर खां महरूम माण्हुनि जो कोटा तहत नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ 6 ॾींहं बि कराची प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरनि पारां सिंध असेंबलीअ ॾांहुं मार्च जी कोशिश। पुलिस खे ने रोके वरितो। छिकताइण सबबि हिकु ॼणो बेहोश थी वियो। सिंध एक्शन कमेटीअ जे सरबराह सैयद जलाल महमूद शाह चयो आहे त अदालती हुकुम खे रद्द करे मलक रियाज़ जे मुफ़ादनि जो तहफ़ुज़ करण मां साबित थी वियो आहे त सिंध जी ज़मीन ते वालार ऐं ॻोठ ड्राइण वारे अमल में सिंध हुकूमत बराबरि जी शरीक आहे। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे अदालती फ़ैसिले ते अमल कराइण ऐं अदालत जे तक़दुस खे बहाल रखण लाइ नोटिस वठणु घुरिजे। सिंध में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतिजाज बणियल। कश्मीर जे मुख़्तलिफ़ वाहन में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो ज़ीरो पुल ते एहतिजाज। ॼाम साहब रोड ऐं जमशेद कॉलोनीअ जे रहवासियुनि नफ़ीस आराई, अरशद अली, साकिब अली, लियाकत आराईअ जो वापडा ख़िलाफ़ एहतिजाज कंदे चयो त 8 ॾींहंनि खां असांजे इलाइक़े जो ट्रांसफार्मर ख़राबु आहे। जॾहिं त 25,000 ॾिना आहिनि, पर वापडा वारा उन बावजूदि ट्रांसफार्म नथा लॻाइनि ऐं उन्हनि चयो त एॾी शदीद गर्मीअ में सख़्तु तकलीफ़ में आहियूं, पर वापडा वारा असांखां वधीक 50,000 घुरी रहिया आहिनि। जंहिं ते उन्हनि मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ कयो वञे। तहलका काज़ी अहमद जे ॻोठ सालम ॾाहिरीअ जे रहवासियुनि 3 भेणुनि ईमान ॾाहिरी, हुज़ूरा ॾाहिरी ऐं माज़ूर राबिया ॾाहिरीअ जो पंहिंजे सगन भाइरनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ नवाब शाह प्रेस क्लब अॻियां एहतिजाज। उन मौक़े ते उन्हनि रोईंदे चयो त असांजे वालिद जी 52 एकड़ ज़रई ज़मीन आहे,
जंहिं ते असांजे भाइरनि नज़ीर अहमद डायरी अमीर अहमद डायरी ज़बरदस्ती कब्ज़ो करे असां टिनी भेणुनि खे घरां कढी छॾियो आहे। असांजी 50 सालनि खां बि वधीक उमिरि आहे ऐं शादी बि नाहे कई। असां मज़दूरी करे पंहिंजो पेट पाले रहिया आहियूं। उन्हनि चयो त 5 सालनि खां असां दरबदर वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं ऐं ऑफिसनि जा चकर काटे तंग थी पिया आहियूं, पर किथां बि इंसाफ़ नथो मिले। उन्हनि चयो त असांजी जीजल माउ बि ॿाहिरनि वटि क़ुर पाक खणी वई आहे, पर पोइ बि हिसो ॾियण लाइ तयारु न आहिनि। उन्हनि चयो त असां सां ॿाहिरि ज़ुल्म कयो वेठा आहिनि। हुननि SSP नवाब शाह ऐं DCO नवाब शाह खां मुतालबो कंदे चयो आहे त असांजे वालिद जी ज़मीन मां हिसो वठी ॾिनो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। जिस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी समेत मरकज़ी क़यादत ते कूड़ा केस दाख़िल करे गिरफ़्तार करण ख़िलाफ़ अॼु 5 ॾींहं बि शोबान माटी, इमदाद लगारी, साजन मुगैरी, तारिक समो, हनान अब्बासी, फरमान मल्ला, लखमीर सिंधी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सूबाई वज़ीर सिहत जे हिदायतुनि ते पूरे सूबे में हेपाटाइटिस स्क्रीनिंग ऐं वैक्सीनेशन कैंपूं लॻायूं पियूं वञनि। एडिशनल डायरेक्टर डॉक्टर अली अकबर डायरी नवाब शाह वज़ीर आला सिंध जे हेपाटाइटिस खां पाक सिंध प्रोग्राम जे इंचार्ज एडिशनल डायरेक्टर अली अकबर डायरीअ चयो आहे त सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पैचूअ जे ख़ुसूसी हिदायतुनि ते पूरे सूबे अंदरि हेपाटाइटिस स्क्रीनिंग ऐं वैक्सीनेशन कैंपुनि जो आगाज़ कयो वियो आहे। मोरो भरिसां UC कोट सताबो, UC लहिया, UC सालियापुर, UC डेपारजा, UC न्यू जतोई जे आबादगारनि जो हारियुनि जो अॼु 5 ॾींहं बि लेट माइनर ऐं पोरण लेट माइनर में पाणीअ जी खोट ऐं पुछड़ीअ ते पाणी न पहुचण ख़िलाफ़ एहतिजाजी धरणो हयो वियो। संदन चवणु आहे त इंजीनियर गुलाम शबीर भुट्टो ऐं SDO अब्दुल रहमान सुमरो पंहिंजे मनमानी करे रहिया आहिनि ऐं पाणी ॾियण खां साफ़ इनकार करे रहिया आहिनि ऐं गरी रिश्वत जी घुर करे रहिया आहिनि ऐं पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे पाणी विकिरो करे ॾेई रहिया आहिनि। बाक़ी असां ग़रीब मिसकिननि जा फ़सुल सुकी रहिया आहिनि। असां मुसलसिल चौथे ॾींहुं एहतिजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहियूं, पर असांजी का बि दादरसी नाहे थी। एहतिजाज जी अॻुवाणी मोहम्मद सिद्दीक़ आलमाणी, अली नवाज़ आलमाणी, अली अकबर सिंगरा, गुलाम कादर डलो, आशिक सोलंगी, मंठार मरी, इलाही बख्श सुमरो, ॾाढ़ो ख़ान सोहू, होत ख़ान साबगी ऐं ॿिया करे रहिया हुया। DIG शहीद बेनज़ीराबाद इरफान बलोच मोरो पहुची DSP ऑफिस में तहलका मोरो जे आल SHOs ऐं मोरो जे मुअज़्ज़ज़ शहरनि सां अमन अमान जे सिलसिले में धार मीटिंग ऐं मुलाक़ात कई। बाद में DIG शहीद बेनज़ीराबाद इरफान अली बलोच हिकु पुर हुजूम ब्रीफिंग ॾींदे चयो त मेरापुर जे शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे 2 मुख्य कातिलनि जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ या निशानदहीअ ते 20 लख कैश इनाम रखियो वियो आहे। असां कातिलनि खे गिरफ़्तार करण लाइ ॾींहं राति हिकु करे छॾी आहे। कातिलनि जे गिरफ़्तारीअ लाइ मुंहिंजी जोड़ियल टीम DSP यार मोहम्मद रिंद, SHO रफ़ीक अहमद बोयो, SHO कुर्बान कमराणी कातिलनि जे कढ आहिनि। जल्द कातिल जेल में हूंदा। हुन मोरो जे शहरनि पारां कयल शिकायतुनि रक्षा वारनि किरायो वधाए छॾियो आहे। पुलिस नफ़री घटाए शहर में फ़ौरन ऐं चोरियुनि जो ज़ोर मामूल बणियल आहे। शहर में विख ते मंशियात जा अदा खुलियल आहिनि। व्याजिन ऐं जुआ जो आज़ार वधी वियो आहे। शहरनि जी शिकायतुनि जो जवाबु ॾींदे IG इरफान बलोच चयो त पुलिस कमांडो जा 25 जवान मोरो लाइ ॾिना आहिनि। उन खां पोइ शहर में 15 सर्विस जो आगाज़ शुरू करे रहिया आहियूं। शहरनि जी जान ऐं माल जे हिफ़ाज़त खे यकीनी बणायो वेंदो। हुन वधीक चयो त शहर मां ॾोहनि ऐं ॾोहारियुनि जे ख़ात्मे लाइ तालके मोरो जे सभिनी थाणनि जे SHOs खे टास्क ॾेई छॾियो आहे। मोरो मां ॾोहनि ऐं ॾोहारियुनि जे पाड़ पटी वेंदी। उन मौक़े ते SSP नौशर फिरोज़ अल्ताफ़ हुसैन लिगारी, DSP मोरो अब्दुल हमीद पंवर, सहाफ़ी अली असगर कोराई, सहाफ़ी सादिक अली ज़रदारी, सहाफ़ी अमीन चौहान, सहाफ़ी नवाब चांडियो, सहाफ़ी ज़फ़र उल हक़ पंवर, सहाफ़ी अयाज़ मोराई, SHO मोहम्मद हनीफ़ महर, SHO अकबर खोखर, SHO रफ़ीक अहमद बोयो, SHO सिकंदर अली चांग, SHO अकरम जांवरी, DIB इंचार्ज रऊफ़ सोलंगी, वॾो मुंशी कुर्बान कलोड़ो, शहरी खादुम हुसैन खोसो, हाजी अब्दुल अज़ीज़ चांडियो, हाफ़िज़ बदर मेमण, मोहम्मद सादिक मेमण, मोहम्मद खान मेमण, सोनारो गुलाम अली मेमण, डॉक्टर असदुल्ला कलोड़ो, डॉक्टर गुलाम सरवर बुगियो, रईस मुनीर अहमद मुबेजो ऐं ॿियनि शिरकत कई।
बिरिया सिटी में रोलू छितन कुतन चैन बकरियुनि खे डाड़े छॾियो। बिरिया सिटी वार्ड नंबर 7 राजपूत महला में शहरी लियाकत राजपूत जे घर में बीठल बकरियुनि जे वाड़े ते छितन कुतन हमलो करे चैन बकरियुनि खे डाड़े ज़ख़्मी करे छॾियो। बिरिया सिटी टाउन इंतज़ामिया जी नाअहलीअ जे करे छितन कुतन जे मारण लाइ बजट कागज़ी कार्रवाई में ॼाणाए लखे रुपया हड़प कया वञनि था, पर छितन कुतन ते कंट्रोल करण लाइ के बि जोगा उपाउ न वरिता विया आहिनि, जंहिं ते शहरनि मुतालबो कयो त बिरिया सिटी टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।